नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरों जो सिलसिलो जारी है। वक्त घोटकी में ख़बर ॾींदा डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन घोटकी जे सालियानी इलेक्शन 24 दिसंबर 2021 ते थींदी, जंहिं लाइ उम्मीदवारनि पारां नामज़दगी कागज़ जमा कराइण जो सिलसिलो जारी है। उन सिलसिले में प्रोग्रेसिव लायर्स फोरम घोटकी पारां डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन घोटकी जे सालियानी इलेक्शन जे लाइ सदर एडवोकेट असगर अली पनियार, नायब सदर मोहम्मद इस्माइल मर, अब्दुल्ला घोटो, जनरल सेक्रेटरी इम्तियाज अली मलानू ऐं ॿियनि पंहिंजा नामज़दगी कागज़ प्रेसिडिंग ऑफिसर एडवोकेट नादिर अली चाचड़ वटि जमा कराए छॾिया। उन मौके ते राजपूत लायर्स फोरम घोटकी जे सदर एडवोकेट राव रियाज़ अहमद, राव आसिफ अली, राना साजिद अली, राना जावेद अली ऐं ॿियनि वकीलनि पारां प्रोग्रेसिव लायर्स फोरम पैनल जे समूरनि उम्मीदवारनि जी मुकमिल हिमायत जो ऐलान कयो वियो। हिननि चयो त 24 दिसंबर ते थींदड़ इलेक्शन में इंशाअल्लाह प्रोग्रेसिव लायर्स फोरम पैनल जा समूरा उम्मीदवार वॾी अक्सरियत सां कामयाब थींदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।